वेलकम बैक नाज़रीन। ख़बर शामिल कंदा त पक्का चांगवासी कुटुंब रेवेन्यू रिकॉर्ड में तपेदार जी मुबैना हेराफेरी सबब घर का महरूम थी विया आहिनि। मुतासिर इंसाफ लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। तनवीर जसकानी, जुल्फकार जागीरानी, अमर सुभान खातून ऐं मासूम ॿारनि समेत प्रेस क्लब पहुची तपेदार वहाब अब्बासी खिलाफ़ एहतजाज कयो आहे। एहतजाज कंदड़नि चयो त संदन घर सर्वे नंबर 349 जा कागज़ फोती खातो मिटाइण लाइ तपेदार खे ॾिना विया, जंहिं बाअसर खां ॻरी रिश्वत वठी घर ॿिए जे नाले ते ट्रांसफर करे छॾियो आहे। हुननि चयो त पक्का चांग जे तपेदार खे फोती खातो ट्रांसफर करण लाइ 80,000 ॾिना विया, तंहिं बावजूद हिन संदन घर बाअसर जे नाले करे छॾियो आहे, जेके रोज़ घर ख़ाली करण लाइ धमकाए रहिया आहिनि।